सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क में हिकु ग़रीब काठियर रहंदो हो जेको काठियूं विकिणी पंहिंजो पेट गुज़र पियो कंदो हो। वक़्तु ॾाढो ॾुखियो ग़रीब जो गुज़रे पियो। हिकिड़े ॾींहुं इन जे घर में अन्न ख़तमु थी वियो, खाइण जे लाइ अटो कोन हुजेसि। ज़ाल चयसि त घर में खाइण लाइ कणो बि कोन्हे को, किथां वञी अन्न लभ वठी अच त ॿारनि खे खारायूं, पीउ मानी पचाए खारायूं। हे घरां त निकितो पर मुंझी पियो। ग़रीब माण्हू उधर ते मूंखे केरु ॾींदो? केतिरा दफ़ा वरितो अथमि, केरु ॾींदो? वरी जे ॾींदो त बि कहिड़ी मुंहिंजी कमाई आहे जो पाण खावां वरी हुनजो उहो कर्ज़ बि लाहियां। हे सोचींदो सोचींदो ईअं निकितो, अची हिकिड़ो मकान हुजे मवालिन जो, उते अची वेही रहियो। मवाली वेठा नशो पतो पिया कनि, सो हिन खे बि कई चुकड़ी प्यारे छॾी। नशा चढ़ी वियसि, हिते अची बेपहरी थी। बेपहरी थी नशे में चूर थी उथियो, आयो घर आयो, नशे में लुॾंदो लमंदो घर अची सुम्ही पियो। हिन जी ज़ाल हिन जो आसरो कयो, हिन जो देरि कई सो उहो वेचारी वरी पाण वई सो पाड़े मां किथां को अन्न जा दाणा ॿ टे उधारा वठी आई। उहा जो मोटी ॾिसे त मुड़ुसु सौ सिधो ईअं लेटियो पियो। मुड़ुस खे उथारियईं त मिया ॿार जेके आहिनि से मानी गभे लाइ पिया था दाहूं कनि, तोखे त कुझु को थिए कोन नथो, चयो में त वञ वठी अच त लड़ी कोन, अलाए काॾे गुम थी वई, घुमी फिरी अची ऐं सुम्ही पियो। हे माठड़ी करे वरी पासो वराई, वरी बि सुम्ही पियो। ज़ाल वीचारी छा करे, पाड़े मां जेके अन्न दाणा आंदा हुई उहे पीही, ॿारनि लाइ हिन मानी पचाई, पाण बि गिरह खाधई, ॿारनि खे बि खाराई ऐं सुम्हारे छॾी। माई परेशान हुजे त हाणे ईअं वक़्तु कीअं गुज़रंदो? माई खे ख़बर पई त ॻोठ जा ॿ टे माण्हू आहिनि, उहे वञनि था रोज़गार लाइ मुसाफ़िरी ते था वञनि। मुड़ुस खे चई त भला हाणे तोखां हिते बि कमु कोन थो थिए, सॼो ॾींहुं पियो आहे, हिकिड़ो ॾींहुं वञी थो वरी 8 ॾींहं पियो आहे, ईअं त गाॾो कोन हलंदो। असांजे पाड़े जा फलाणा माण्हू वञनि था रोज़गार लाइ, सो वेठे केतिरो वक़्तु गुज़ारींदे, मुंहिंजी सलाह मञ, तूं बि हिननि सां गॾु वञ। हे थी वियो टोटरी, सो हिन चयो त न मूंखां इहो न पुॼंदो। ज़ाल चयसि त न ईअं न कर, कीअं बाक़ी वक़्तु गुज़रंदो, भला हिते त रोज़ी कान्हे। नेठि ज़ाल घणो जो ज़ोर भरियो त हे चयो त चङो, भला हाणे तूं किरो थी करीं त भला वञा। हाणे सुभाणे उहो वेंदा, बसि तूं बि तयारु थी। ॿिए ॾींहं ते माई छा कयो जो हिनखे लोलो हिकिड़ो थुल्हो मानीअ जो लोलो पचाए ॾिनईंसि त उहो सुकंदो कोन्हे, माना भले ॾींहुं ॿ माण्हू उहो खाई सघे थो। माई हिनखे मानी जो लोलो पचाए ॾिनो, उहो खणी ऐं ॿिया जेके वञनि पिया उन्हनि सां गॾु सफ़र ते रवानो थियो। हलंदे हलंदे हिननि खे हिकिड़े हंधि राति पइजी वई। हाणे तरसी पिया, मानी हर कंहिंखे पाण सां गॾु हुई, हर को टुकुर बोर खाई सुम्ही पियो। हिन बि ॻोथरी मां सुकल लोलो कढियो, खाधई, बाक़ी जेका बचसि उहा ॻोथरी में विझी, झंग हुयो उते, माना इन्हनि खे राति पइजी वई। ही जिथे सुतो त हिन जे मथनि खां ई हिकिड़ो किरड़ जो वणु हुयो। हिन छा कयो जो आहे ॻोथरी जेका आई उहा हुन किरड़ जे टारीअ में लटकाए ऐं पाण बि लेटी पियो। निंड वठी आहिनि। सुबुह जो सिज उभरियो त हमरा उथिया, हिन खे उथारियो, पर हे अॻई टोटरी हुयो, हिन खे हुजे निंड, हू उथारिनि से हे वरी पासो वाराई सुम्ही पए। 2-3 दफ़ा हिन खे उथारिनि, हे पासो वाराई सुम्ही पए। जॾहिं सिज बि काफ़ी मथे चढ़ियो, हुननि सोचियो त हाणे हे टोटरी आहे, हलंदो उहो ई कोन, मिड़ई ज़ाल ज़ोर रखियोसीं तॾहिं असां सां आयो, हलंदो कोन, अजायो पाण खे बि देरि थो करे, असांखे बि देरि थो करे, अदा भला वञी खॾ में पए। हू हलिया विया, हिन खे छॾियूं हलिया।
जॾहिं सिज मथे घणो चढ़ी आयो, उस अची लॻसि त हिन जी अखि खुली ॾिसे त हिन जा जेके दोस्त हुया उहे त सभु विया हलिया। उथियो, ॻोथरी ॻोल्हियईं, ॻोथरी टंगे रखी हईं किरड़ ते। जीअं उथियो ॻोथरी पियो खणी त ॾिठईं त हिन ॻोथरीअ में हिकिड़ो वॾो नांग आहे जेको ॻोथरीअ में अंदरि पियो थो वञे। हिकिड़ो वॾो नांग आहे उहो ॻोथरी में अंदरि पियो थो वञे। जॾहिं ॾिठईं त नांग ॻोथरीअ में घिड़ी वियो, हिन छा कयो जो ॻोथरीअ जो तकड़ में खणी मुंहुं बंदि कयईं। ॻोथरीअ जो मुंहुं खणी बंदि कयईं। दिलि में चईं त ज़ाल बि रोज़ पई थी तंग करे, वञी थो इहा ॻोथरी हथ में ॾियांसि, हिन जे सूरनि खां त छुटी पवंदसि। माना रोज़ किरकिर लायूं वेठी आहे, मूंखां कहिड़ो कमु पुॼंदो। ॻोथरी खणी वापसि ॾियो, ॻोथरी खे जो मुंहुं बंदि करे उन में नांग हुजेसि, वापसि ॾियो। आयो घर आयो ॾिसे त हिन जी ज़ाल हुई कान, वीचारी का पाड़े पती में वई, हिन जी ज़ाल हुई कान। हिन छा कयो जो आहे नांग वारी ॻोथरी हिकु अटे जो कुनो हुयुसि, उन कुने में विझी ऐं पाण ॿाहिरि हले वियो। माई मोटी आई घर, माई जो घर मोटी आई त ॿारनि ॿुधायसि त बाबो आयो अथई। माई परेशान थी त कल्ह त वियो आहे, वरी अॼु मोटी आयो, अलाए कुझु लधई अलाए छा। माई वरी थोरो ॼण ख़ुशि पई थी। दिलि में चई त पोइ भला मोटियो जो आहे, तकिड़ो मोटियो आहे त पोइ ज़रूरु कुझु न कुझु आंदो हूंदई। काॾे वियो या अलाए काॾे वियो, आंदो हूंदई त ज़रूरु हिते घर में रखियो हूंदई। सॼे घर जा टपड़ फोलण लॻी। ॻोल्हींदे फोलींदे आख़िर अची उन कुने जो ढकु लाथई, जंहिं कुने में हुन ॻोथरी रखी नांग वारी। हिन अची उन कुने जो ढकु लाथो जंहिंमें ॻोथरी पियल आई। ॻोथरी कढी बिस्मिल्लाह करे जांखणी जो खोले त उन में हिकिड़ो 9 लखो हार पियो आहे ॻोथरीअ में। माई ॾाढी ख़ुशि थी। 9 लखो हार कॾहिं हिन ॾिठो कोन हो। छा कयूं, 9 लखो हार खणी हिकिड़े दुकानदार वटि आई, जोहरी वटि आई। उनखे चई त मूंखे हिन जा पैसा ॾे। जोहरी 9 लखो हार ॾिसी वाइड़ो थी वियो। माई खे चई त माई हिन हार जा पैसा मूं वटि त छा, पर बादशाह वटि बि कोन हूंदई। हीउ एॾो क़ीमती हार आहे, बादशाह वटि बि कोन हूंदई। बाक़ी इहो आहे त मां तोखे एतिरा ॾियां थो जो ईअं सम्झो सॼी उमिरि पिया खाईंदव त बि खुटंदव कोन। माई खे जोहरीअ झोल टकनि जो भरे ॾिनो। माई उहो खणी आई घर। यकदमि उन पैसनि मां छा कईं, अन्न जूं गुंदियूं वतई, अन्न वतई, ॿियो सामान सड़ो वतई, जेको ज़रूरत जो सामान हुयो उहो सामान बि न वरितो। लटो कपिड़ो हर शइ मतिलबु पैसा मिलिया हिनखे जजा। हिते सिज बि लहण ते अची थियो, पर हिन जो मुड़ुसु न मोटियो। हाणे हिन मुंहिंजे मुड़ुस खे इहा आई त मां उछलाए आयो हुआं, हीअ वेंदी हिन में हथु विझंदी ज़रूरु मरंदी त पाणी मूं माण्हू ईंदो वठणु। हाणे सिज लहण जो लॻो त हिन पुट खे चयो त भाउ वञ ऐं पिणे खे वठी आ। छोकिरे खे ख़बर आई त बाबू हेॾे मवालनि वटि वेठो हूंदो आहे। छोकिरो सिधो आयो मकान ते, पिणस खे चई त बाबा हल अमां सां ॾेई। हिन सोचियो त पक नांग डंगियो अथसि तॾहिं थी मूंखे घुराए, पर तरस मां ईअं कोन थो वञा, भले मरे त पोइ बि। पुट खे चई बा तूं हल त मां अचां थो। छोकिरो मोटी आयो घर, अमां चए थो मां अचां थो। माई खे इहो त अचे त मां ॿुधायांसि त भेण हेतिरो ॾिस मां छा वरितो आहे। थोरी देरि गुज़री, वरी माई छोकिरे खे चयो त वञ वठी अचे। काठियर वरी बि सोचियो त पक नांग डंगियो अथसि तॾहिं थी मूंखे घुराए, पर तरस तकड़ न कर, भले मरे त पोइ थो वञा। छोकिरो वरी ख़ाली मोटी आयो। छोकिरो जो ख़ाली मोटियो, हाणे छोकिरे वीचारे जो कहिड़ो ॾोह। माई कावड़ में हिनखे ॿ चपाटूं हणी चई त चवई थी त वञ पिणे खे पाण सां गॾु वठी अच। हाणे छोकिरो रोअंदो, माणस जो चपाटूं हयो त छोकिरो रोअंदो पिणस वटि आयो। छोकिरो जो रोअंदो पिणस वटि आयो, पिणस ॾिठो त रोअंदो थो अचे त हिन दिलि में सोचियो त पक हाणे मरी वई। दिलि में ॾाढो ख़ुशि थियो, चई त भला चङो थियो जो हिन हचा मां खणी जिन छुटी। उथियो, पुट सां गॾु आयो घर जो अचे ॾिसे भला हे छा, हिते त किसो ई ॿियो लॻो पियो। हिकु पासे अन्न जा ढेर पिया था सुकनि त ॿिए पासे कपिड़ा शयूं ॿिया सामान ढिग पिया आहिनि, ताम पिया था तयारु थियनि। पहिरियां त हिनखे शक पियो त भेण अलाए हिन जे वञण खां पोइ हिन जी ज़ाल कंहिंसां फिटी आहे अलाए छा, पर हिकु आयो माल किथां। नेठि ज़ाल खे थी त ॾे ख़बर हे छा आहे, मां ख़्वाब त कोन थो ॾिसां। ज़ाल हिनखे ॿुधायो त कुने में तूं आहीं सो
कुने मां सामान सोचियुमि त कुझु तांदो हूंदी, ॻोल्हींदे वञी कुने खे खोलियुमि, उतां मूंखे 9 लख हार हथायो। उहो 9 लख हार खणी वियसि मां सोनारे वटि। सोनारे चयो त हाणे बादशाह वटि बि एतिरा कोन्हनि, बाक़ी उहो ॼाण थो जो सॼी उमिरि पिया खाइजो। हाँ, हिते ही थोरो लालची हुजे। ज़ाल जो इहा ॻाल्हि कयसि, चई हाणे बीह, कहिड़े सोनारे खे ॾेई आई जे फिलाणे सोनारे खे। सिधो आयो उन सोनारे वटि। उन सोनारे खे चई त भाउ मुंहिंजी ज़ाल बेअकुल आहे, मुंहिंजी ज़ाल जेको तोखे हार ॾेई वई आहे न, मां इहो हार आंदो हो बादशाह जे लाइ, उहा भुल में तोखे ॾेई वई आहे, हाणे इहो मूंखे मोटाए ॾे, न त मां वञे थो बादशाह ॾे। बादशाह असली दुकान बि ज़ब्त कंदी, तोखे बि फांसी ॼाराईंदी। बादशाह जो नालो हुन ॿुधो त सोनारो टिजी वियो। सोनारो टिजी वियो। चई यार ईअं न कर, हाणे हार त मां छिनी छॾियो, हीअं कयुमि भला जेको ॾंड ॾोह चई। आख़िर हथ जोड़ करे मिंथूं मेड़ूं करे वरी झोल टकनि जो हिनखे सोनारे ॿियो बि ॾिनो। इहो झोल टकनि जो खणी आयो घर, आणे ॾिनई ज़ाल खे। हाणे पोइ त साईं काठ थियारो हिन जी ज़ाल ॿार, हाणे हिननि जी ज़िंदगी ॾाढी मज़े सां सुकून सां गुज़रण लॻी। मज़दूरीअ खां बि छुटो, हाणे ॾाढी हिननि जी ज़िंदगी सुकून सां पई गुज़रे। सोनारे छा कयो जो ॿिए ॾींहं ते उहो साॻियो हार खणी आयो बादशाह वटि। सोनारे बि ॾिठो त हार क़ीमती आहे, बादशाहनि जे लाइक़ु आहे, बादशाह वटि खणी वञा त बादशाह ज़ाहिर आहे त उन हिसाब सां मूंखे इनाम ॾींदो। आयो बादशाह वटि खणी। बादशाह जो 9 लख हार ॾिठो त बादशाह अजब में पइजी वियो। बादशाह दिलि में चयो त बराबरि अहिड़ो हार त मुंहिंजे बादशाही में बि कोन्हे। जोहरी खे चई त हीउ हार मूंखे ॾे, उन जे एवज़ तोखे जेको खपे मां तोखे ॾियां। जोहरी त आयो इहा सोच करे हो। सो हार बादशाह खे ॾेई ऐं जेका हिननि खे रक़म ॾिनी उन्हनि खां बि 4 ते बादशाह खे चई त साईं मां हेतिरे में वरितो आहे, हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी। बादशाह हिनखे जेको हिन चयो ओतिरो खज़ानो बादशाह हिनखे ॾिनो। हे बादशाह खां वठी सोनारो, उहो बि ॾाढो ख़ुशि थी वियो। हलियो बादशाह उहो हार खणी सिधो आयो महल में, अची पंहिंजी राणीअ खे गिचीअ में विधई त अचे, हे अॼु मां तुंहिंजे लाइ हिकिड़ी सूखड़ी हथ कई आहे। राणी खे 2-3 ॾींहं हार पातल हुयो। कुझु ॾींहंनि खां पोइ राणी छा कयो जो शौक़ु लथो, उहो हार लाहे पेतीअ में रखी छॾी। पोइ कंहिं ॾींहं ईअं को अहिड़ो मौक़ो थींदो हो त पेतीअ मां कढी उहो हार पाईंदी, न त वरी पाए वरी पेतीअ में रखी छॾींदी। हिकिड़े ॾींहुं राणी विहंजी सिंजी तयार थी अची आरसी जे साम्हूं वेठी, दिलि में ख़्यालु कई त अॼु 9 लख हार पायां। उहो ख़्यालु करे बानी खे चई त वञी 9 लख हार खणी आ पेतीअ मां। बानी जो अची पेती खोले ॾिसे त हार त आहे कोन पेतीअ में, उन जी जाइ ते हिकु मोतियुनि जहिड़ो मलूक ॿार सुतो पियो आहे। ड्रोड़ी राणी वटि आई, चई राणी तोखे मुबारक हुजे, ख़ुदा तोखे पुटु ॾिनो आहे। राणी खे औलाद थींदो कोन हो, उन सम्झो त हाणे मूंखे जॾहिं औलाद थिए ई कोन थो, हीअ कीअं थी मूंखे चए त पुटु ॼण, माना हीअ मूं ते चथरूं थी करे तपी बाहि थी वई, ठका चपाट वाहे कढे, गुस्ताख तूं मूंसां भोग थी करे, मूं ते चथरूं थी करे। बानी रोए बि पई, कसम खणी चई त साइण मां तोसां, मूंखे कहिड़ी मजाल जो मां तोसां चथरूं कयां, तूं पाण हली ॾिस त ॿार आहे या न आहे। राणी बानी सां गॾु आई, अची ॾिसे त वाकई बानीअ जी ॻाल्हि त सची आहे, नंढड़ो मासूम सुहिणो ॿारु हुजे। राणी ॿारु खयो, ॾाढी ख़ुशि थी, हंज में खणी विहारियईं। साॻी बानी खे बादशाह ॾे मोकिले। बानी अची बादशाह खे मुबारक ॾिनी, बादशाह सलामत, तव्हांखे मुबारक हुजे, अलाह साईं तव्हांखे पुटड़ो ॾिनो आहे। बादशाह ख़्यालु कयो त केतिरो टाइम गुज़री वियो आहे पर मूंखे त को औलाद ई कोन थियो आहे, न वरी घर वारी का ॻाल्हि कई आहे उमेदवारी जी, सो हींअर पुटु किथां ॼमंदो। बानी मूं ते चथर जी करे, बादशाह बि कावड़ में खणी चपाट बानी खे कढी, घटि वधि ॻाल्हाइण लॻो। बानी रोए बि, बानी कसम बि खणे, साईं मां मूं में कहिड़ी मजाल, मां तव्हां ते चथरूं कंदसि, तव्हां हलो। बादशाह आयो महल में, अची ॾिसे त बराबरि राणी हिकु नंढड़ो ॿारु त सुहिणो ॿारु उहा हंज में खई वेठी आहे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, बानीअ खे वॾा इनाम इकराम ॾिननि। ॿार जो नालो रखियो लाल मलूक। अॼु नंढो सुभाणे वॾो, आख़िर अची लाल मलूक वॾो थियो। बादशाह हिनखे मकतब में विहारियो, उस्ताद रखी ॾिनईंसि, जिन हिनखे हर क़िस्म जो इल्मु ॾिनो। जॾहिं पढ़ी क़ाबिल थियो त बादशाह ख़्यालु कयो त जहिड़ो आहे मुंहिंजो लाल मलूक सुहिणो, तहिड़ी हिन जी ज़ाल बि हुजे सुहिणी। उन वक़्त जे बादशाहनि जो इहो दस्तूर हूंदो हो त मिटी माइटी जे लाइ पंहिंजे वज़ीर खे घोट या कुंवार जी तस्वीर ॾेई ॿी बादशाही में मोकिलींदा हुआ, त उन्हनि खे वञी असांजी तस्वीर बि, असांजे घोट जी तस्वीर बि ॾेखारियो ऐं माइटी बि करे अचे।
सो हिन बि पंहिंजे हिक वज़ीर खे लाल मलूक जी तस्वीर ठाराए ॾिनी, चई त वञ ऐं कंहिं बादशाहीअ मां वञी बादशाह जी धीअ लाल मलूक लाइ कुंवार ॻोल्हे अच, पर कुंवार अहिड़ी ॻोल्हे अच जहिड़ो लाल मलूक तहिड़ी हिन जी कुंवार। जेसि ताईं माइटी न थिए तेसि ताईं मोटिजां। वज़ीर उन महिल ई रवानो थियो। कुझु ॾींहंनि खां पोयां रब जी कुदरत बादशाह गुज़ारे वज़ीर वियो माइटी ॻोल्हण, बादशाह गुज़ारे। लाल मलूक रोज़ वेंदो हो शिकार ते, नौजवान थियो शिकार ते। जंहिं रस्ते खां रहे रोज़ शिकार ते वेंदो हो उन रस्ते ते हमेशह हिकिड़ो फ़क़ीर वेठो हूंदो हो, जेको हूअं त वेठो रोअंदो हो पर लाल मलूक खे ॾिसी खिली ॾींदो हो। कि कुझु ॾींहंनि खां हिन ॾिठो त हूअं वेठो रोअंदो हो, लाल मलूक खे ॾिसी त खिले। कि बादशाह जे गुज़ारे वञण खां पोइ हिन महसूसु कयो। हिकिड़े ॾींहुं लाल मलूक नेठि फ़क़ीर खां पुछियो त फ़क़ीर ॻाल्हि त ॿुधाए, हूअं वेठो थो रोईं पर मूंखे थो ॾिसी त खिलींदो छो? फ़क़ीर चयसि अबा इन ॻाल्हि तां लही वञ। लाल मलूक चयसि त न फ़क़ीर मूंखे ॻाल्हि ॿुधाए। फ़क़ीर चयसि त अबा ॻाल्हि ॿुध, मां थो ॾिसां तुंहिंजो मौत, मां तुंहिंजो मौत थो ॾिसां त मूंखे थो रोअण अचे, ऐं वरी जे तोखे थो ॾिसां त खिलां थो। लाल मलूक चयसि सही हो वरी कीअं? फ़क़ीर चयसि त अबा तुंहिंजे पीउ जो जेको फिलाणो वज़ीर आहे न, जेको तो लाइ कुंवार जी ॻोल्हा में वियल आहे, सो उन कुंवार बि ॻोल्ही आहे। हाणे हू मोटियो पियो थो अचे माइटी कयूं, पर वाट ते हुनखे ख़बर पई त बादशाह वियो आहे गुज़ारे। हाणे थी आहे हुनजी नियत ख़राब। हू हिते पहुची तोखां खसींदो बादशाही, तोखे मारण जा ख़्याल पियो थो करे त तोखे कीअं मारियां ऐं बादशाही ते कब्ज़ो कयां। ऐं इहा बि नियत अथसि त जेका माइटी करे आयो आहे तो वारी कुंवार वारी, उहा बि कंहिं तरह पंहिंजे पुट खे पहिराए। बसि हू ॼाण हिते पहुतो, पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे। मां रोआं बि इन जे करे थो, खिलां इन जे करे थो। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह थी त जेतिरो जल्द चई पंहिंजो शहर छॾे हलियो वञे। पोइ जे बादशाही ऐं कुंवार हूंदई नसीब में त ॿई मिली पवंदई, बाक़ी फ़िलहाल जान बचाए। फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी लाल मलूक सिधो आयो माउ वटि। अची माउ सां ॻाल्हि कई त मां रोज़ ॾिसंदो त फ़क़ीर हीअं कंदो हो, अॼु मां ज़ोर रखियो त मां त फ़क़ीर मूंसां हीअ ॻाल्हि कई आहे, सो अमा मां हीउ शहर अॼु छॾे वेंदुसि। पोइ जे हूंदी हयाती त अची वज़ीर खां बदिलो वठंदुसि। राणी हिनखे घणो सम्झायो त न बा फ़क़ीर जी ॻाल्हि ते न हल, ईअं न हूंदो। पर लाल मलूक न मुड़ियो। कुझु खज़ानो पाण सां खणी घोड़े ते चढ़ी माउ खां मोकिलाए आयो फ़क़ीर वटि। फ़क़ीर खां दुआ वठी फ़क़ीर जे चवण मूजिबि फ़क़ीर चयसि भाई ओलह तरफ़ अथई, एॾे वञ सणाई थींदई। फ़क़ीर रवानो, शहज़ादो रवानो थियो। हलंदे हलंदे थोरे घणे ॾींहं लाल मलूक अची उन शहर में निकितो जंहिंमें जिथे हिन जो मङणो थियो। होॾां वज़ीर जेको हुजे उहो बि लाल मलूक जीअं शहर छॾियो ॿिए ॾींहं ते अची उते पहुतो। यकदमि तख़्त ते कई कब्ज़ो। लाल मलूक जी पुछा कई, पर ख़बर पियसि त लाल मलूक त बादशाह मां निकिरी वियो, भॼी वियो। ख़बर पियसि लाल मलूक वियो। वज़ीर खे खुटको हुयो, सो वज़ीर लाल मलूक जी ॻोल्हा में घणेई माण्हू भॼाया, घणेई घोड़ा टोड़ाई, पर लाल मलूक हिनखे हथ न आयो। कुझु वक़्त खां पोइ वज़ीर खे लाल मलूक जो ख़्यालु त लही वियो, हाणे खुटको लही वियोसि। चई अलाए मरी खपी वियो। सो चई त हाणे वञी लाल मलूक जी जेका मङ हुई उन सां पंहिंजे पुट जी शादी करायां, जेका माइटी करे आयो लाल मलूक जी। उहो ख़्यालु करे हू पुट जी शादीअ जूं तयारियूं करणु लॻो। होॾां लाल मलूक बि वञी उन शहर में पहुतो। ख़बर हुयसि त कंहिं बादशाह वटि मुंहिंजी माइटी थी आहे, सो अंदरूनी तौर पंहिंजे मङ जी पुछा ॻाछा करणु लॻो। आख़िर जल्दी हिनखे पतो पइजी वियो त हिन वारी जेका मङ आहे उहा हिन ई शहर में आहे। बादशाह जी माइटियूं थियल हुयूं, सो लिकनि त कोन थियूं। हिन छा कयो जो पंहिंजी तस्वीर कढाए उन सां गॾु हिकु ख़त में पंहिंजी सॼी हक़ीक़त लिखी हिन शहज़ादीअ ॾे मोकिली। ख़त में इहो लिखियईं त वज़ीर तुंहिंजी शादी पंहिंजे पुट सां करणु थो घुरे। जेकॾहिं तूं उते राज़ी आहे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजो ज़ोर न अथई, न त पोइ मूंखे तूं ख़त जो जवाबु ॾियारे मोकिल। शहज़ादी वटि जॾहिं हिन जी तस्वीर बि पहुती, ख़त बि पहुतो, सॼो किसो बि पढ़ियईं, सम्झी वई। हिन जे जवाब में लिखियईं त जेकॾहिं तुंहिंजी इहा हक़ीक़त सही आहे त पोइ मुंहिंजो मङणो बि तोसां थियो आहे, त मां आहियां बि तुंहिंजी, हर वक़्तु मां तोसां साथ ॾियण लाइ तयारु आहियां। शहज़ादी खे जॾहिं वरंदी मिली, शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो। हाणे वज़ीर जे पुट जी ॼञ जे अचण जो इंतज़ारु करणु लॻो त हाणे वज़ीर पंहिंजे पुट जी ॼञ कॾहिं वठी थो अचे। आख़िर हिकु ॾींहुं वज़ीर बि पंहिंजे पुट जी ॼञ वठी अची उते निकितो उन शहर में। लाल मलूक जिथे लिकियलु हुजे, जिथे लाल मलूक जी मङ आई। ॼञ जो पाती त लाल मलूक यकदमि शहज़ादीअ ख़त लिखियो त ॾींहुं पर आयो, राति पइजी आहे, हाणे रुगो तुंहिंजी सचाई खपे, न त ॻाल्हि हथां वेही, पोइ वरी ख़ाली ईअं सम्झो हथ मटणा पवंदा। शहज़ादीअ खे बि पक थी त बराबरि
भेण हे त हिते वेठो आहे वज़ीर जो होॾां घोट वठी आयो आहे न बराबरि वज़ीर जी नियत ख़राबु आहे वज़ीर दगा थो करे लाल मलूक खे चई त हाणे तूं हीअं कर आधी राति जो 2 घोड़ा तयारु कराए महल जे पुठिए पासे अची बीह मां पाण ई अची तो वटि पहुचंदसि लाल मलूक अंजाम ते तयारु थी अध राति जो अची महल जे पोयां बीठो शहज़ादी बि मौक़ो ॾिसी निकिरी आई हे ॿई घोड़नि ते चढ़ी ऐं रवाना थिया हलंदे हलंदे इन्हनि खे सिजु अची कंहिं ॿी बादशाही में उभरियो सॼी राति हलिया इन्हनि खे कंहिं ॿी बादशाही में सिजु उभरियो सॼी राति जी मुसाफ़िरी थियल आहिनि थकल हा तंहिंजे करे हिकिड़े हंधि लही पिया लाल मलूक शहज़ादी खे चयो त हाणे हिन महिल थियो आहे ॾींहुं तंहिंजे करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं ज़नानी पोशाक लाइ मुंहिंजे कपिड़नि मां को मर्दाणो वॻो पाए मथां को सुञाणी वठे कपिड़नि बदिलाइण खां पोइ शहज़ादी खे घोड़नि वटि विहारे पाण ई वियो शहर में चई त भला हाणे वेह त मां भला शहर मां को खाधे पीते जो सामान वठी अचां हे वियो हुते बाज़ार में घुमंदे घुमंदे हिकिड़े दुकान ते अची बीठो उते सामान ॾिसे पियो सामान वठे पियो ज़रूरत जो जेको सामान हुयुसि उन दुकान ते हिकिड़ी माई वेठल आई औरत ई वेठी माना सामान खपाए पई उन ईअं लाल मलूक ॾे ॾिठो लाल मलूक खे ॾिसी 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 ऐं लाल मलूक उतां सामान पियो वठे ईअं उन का शइ ईअं हेठि केराई हिन खे चई भाई इहा त मूंखे खणी ॾे जीअं लाल मलूक निवड़ियो त हिन माईअ छा कयो हिकिड़ो धाॻो खणी हिन जे ॻिचीअ में विधईं जीअं धाॻो हिन जे ॻिची में पियो त लाल मलूक यकदमि घेटो थी पियो माण्हू मां फिरी घेटो थी वियो उहा का जादूगरियानी हेॾां शहज़ादी वेठी हुजे इंतज़ार में त लाल मलूक ॼाण मोटियो हाणे लाल मलूक किथां मोटियो ॿेपहरी थी वई ॿेपहरी थी हिते अची हिनखे शक पियो त लाल मलूक जो ख़ैरु नाहे नेठि घोड़ा उते छॾे तीर कमान खणी मर्दाना कपिड़ा पातल हुअसि मर्दाना कपिड़नि में सिधो अची उन शहर में निकिती हेॾे होॾे शहर में लाल मलूक खे पई ॻोल्हे हाणे लाल मलूक हिनखे किथां लभे हिनखे नज़र ई न आयो घुमंदे घुमंदे ओचितो हिन ॾिठो त हिकिड़े हंधि माण्हुनि जो मेड़ लॻो पियो आहे वेझो आई पुछा कई कंहिं चयसि त भाउ जेको माण्हू न हिन जाइ तां राणीअ जी महल आहे साम्हूं राणीअ जो उन महल ताईं हितां जेको तीर हणंदो न उनजी शादी बादशाह जे धीउ सां थींदी सो ओरे परे जा जवान अची गॾु थिया आहिनि हर को पियो थो अची भाग आज़माए हर को पियो थो भाग आज़माए तोखे बि जे हुजे शौक़ु त माना हितां तीर हण जेको महल ते वञी पाए हिन जो इहा ॻाल्हि ॿुधी अवा बिस्मिल्लाह करे तीर कमान में विझी अहिड़ो त वठी ज़ोर सां हिन तीर हणियो जो सिधो वञी राणी जे महल में किरियो शहज़ादी जेका हुजे उहा मथां बीठी उन पे रंग ॾिठो हेड़ी हसी नौजवान खे जो हिन शर्त खटींदो ॾिठो पंहिंजे पीउ ॾे हिन माण्हू मोकिलियो त बाबा मुंहिंजो जेको शर्त हुयो सो शर्त हिकिड़े नौजवान पूरो कयो आहे सो हाणे मां हुन सां शादी कंदसि पंहिंजे पीउ ॾे इहो नियापो मोकिलियईं उन वज़ीर खे मोकिलियो त वञो हिन नौजवान खे वठी अचो ही आई लाल मलूक खे ॻोल्हण पहिरियों त हिन चयो त भला हाणे वरी नओं बखेड़ो थो थिए पर बादशाह जे माण्हुनि हिन ते ज़ोर भरियो त न भा तो शर्त पूरो कयो आहे तोखे हलणो आहे बादशाह ॾे ही आई बादशाह जे साम्हूं औरत हुजे सुहिणी वरी जो मर्दाणो वेस पातल हुजेसि हिकिड़ो माना तमामु सुहिणो ख़ूबसूरत शहज़ादो बादशाह ॾिठो बादशाह ॾाढो ख़ुशि थियो त भला जहिड़ी मुंहिंजी धीअ सुहिणी आहे त अहिड़ो ई हुनजे लाइ मूंखे सुहिणो शहज़ादो मिलियो आहे ख़बरूं चारियूं पुछनि अवा नालो छा अथई हिन नालो ॿुधायो त मुंहिंजो नालो आहे लाल मलूक पंहिंजे मुड़ुसारो नालो साॻियो कयो त मुंहिंजो नालो आहे लाल मलूक हाणे शर्त पूरो थी वियो ॿिए ॾींहं ते हिन जी शादी शहज़ादीअ सां थी ॿिए ॾींहं ते हिन जी शादी शहज़ादी ख़ैर हाणे फासण खां पोइ फतकण कहिड़ो राति थी हिन पंहिंजे ज़ाल खे चयो हाणे नई ज़ाल जेका थियसि उनखे चई त हाणे ॻाल्हि ॿुध विच ते रखंदासीं तलवार छो त मुंहिंजो कौल कयल आहे त मां हिकिड़े कम लाइ निकितो हुअमि जेसि ताईं मुंहिंजो उहो कमु पूरो न थींदो त मूं लाइ हर ख़ुशी हराम उन करे मुंहिंजी सलाह त ॿई पंहिंजो पासो वठी सुम्ही पऊं विच ते रखूं था तलवार शहज़ादीअ इहा ॻाल्हि क़बूल कई ॿई विच में तलवार रखी सुम्ही पिया हाणे शहज़ादी नकुली शहज़ादो थी शादी त कई पर ईअं सम्झ ॼण हिन जे लाइ परेशानी वधी वई खुटी न पर अञा वधी वई होॾां लाल मलूक जी बि हिनखे ॻोल्हा हुजे पंहिंजे पर में लाल मलूक खे पई ॻोल्हे शहर में निकिरे लाल मलूक जी पई ॻोल्हा करे हिकिड़े ॾींहुं घुमंदे घुमंदे हिन हिकु माण्हू जे हथ में हिकिड़ो पिंजरो ॾिठो उन में तोतो हुजे ॾाढो मिठी मिठी ॿोलियूं पियो करे हिनखे तोतो ॾाढो वणियो हिन उहो तोतो वरितो ख़रीद कई अची महल में रखी पोइ रोज़ानो उन तोते सां भई दिलि विंदराईंदी
हाणे शहज़ादी जेका शहज़ादे जे वेस में ही बादशाह जो थी न्याणो, सो बादशाह जे कचहरीअ में वेंदी हुई। हिक ॾींहुं हिकिड़े वज़ीर हिनखे ताड़े वरितो त ही मर्द न पर औरत आहे। बादशाह जो न्याणो जेको आहे मर्द न आहे, औरत आहे। हिन बादशाह खे चयो त बादशाह सलामत नाराज़ न थियो त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां। बादशाह चयो आहे चई बादशाह सलामत ही जेको आहे न तव्हांजो न्याणो, मूंखे शक आहे त ही मर्द न आहे पर औरत आहे। बादशाह चयोसि बेवकूफ़ आहे, तुंहिंजो शक वजायो आहे। जे ज़ाल हुजे हा त घटि में घटि मुंहिंजी ज़ाल त मूंसां ॻाल्हि करे हा, मुंहिंजी धीअ त मूंसां ॻाल्हि करे हा, तूं भुलियल। बादशाह जो चएसि त वज़ीर करे चुप, पर वज़ीर खे आंध मांध हुजे त इहो राज़ आउट कयां, हे आहे मां। शहज़ादीअ खे सुझी वियो त वज़ीर खे मुंहुं में शक पइजी विया। हाणे परेशान थियण लॻी, दिलि में चवण लॻी त छा कयां। हाणे उन खां पोइ हिन छा कयो जो बादशाह जे दरबार में अचण वञण हिन घटाए छॾियो, जेको घणो वञण थींदो हो घटि करे छॾे। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी जो परेशान वेठी हुजे, मिठू चयसि त शहज़ादा तुंहिंजी परेशानी जो छा सबबु आहे। मिठूअ जे पुछण ते शहज़ादी दिलि में सोचियो त भला मिठूअ खे खणी राज़दार कयां। पोइ बि पखी आहे, उहो ख़्यालु करे सॼी हक़ीक़त मिठू खे ॿुधाई। मिठू मूंसां अथई हे मसइलो। मिठू चयसि त जेकॾहिं ईअं आहे त हाणे तूं को ख़्यालु न कर, मां तुंहिंजी हर मदद कर तयारु आहियां। हिते शहज़ादी ख़ुशि थी, मिठूअ खे चई त हाणे तूं हिकिड़ो कमु कर जो मां जॾहिं बि दरबार में वञा त तूं बि पासो वठी अची उते वेह। पोइ जॾहिं मां उतां उथी अचां तूं उते वेही बादशाह ऐं वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुध। पोइ उहे अची मूंखे ॿुधाए, जेसीं लाल मलुक मिले तेसीं त भला ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारियूं, पोइ ॾिसंदासीं। ॿिए ॾींहुं शहज़ादी दरबार में वई त मिठू बि अची हिन जो पासो वठी वेही रहियो। कुझु वक़्तु कचहरी करे शहज़ादी त वापसि वई, पर मिठू ते वेही रहियो। शहज़ादी जे वञण खां पोइ वज़ीर वरी बि बादशाह खे चयो त क़िबला तव्हां मञो नथा, पर मूंखे पक आहे त हीअ ज़ाल आहे। बादशाह चयसि त मूंखे यकीन नथो अचे त का हीअ औरत आहे, पर भला जे तूं चईं थो त भला का अहिड़ी अटकल ॿुधाए जंहिंमां पक थिए त हीअ औरत आहे। वज़ीर चयसि हिकिड़ी अटकल आहे, इहा हीअ त औरत दर मां ॿाहिरि या अंदरि वञण वक़्तु पहिरियों खाॿो पेर खणंदी आहे, पोइ साॼो, पर मर्द जेको हूंदो आहे पहिरियां साॼो पेर खणंदो आहे, पोइ खाॿो। तंहिं करे सुभाणे तव्हां जाचे ॾिसो त दरबार में अचण वक़्तु हीअ पहिरियां साॼो पेर थो चावठ था खणे या खाॿो, पोइ हाणे ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। मिठू ॻाल्हि ॿुधी सिधो आयो शहज़ादी वटि, अची सॼी ॻाल्हि हिनखे ॿुधाई। ॿिए ॾींहं ते दरबार में वञण वक़्तु मिठू अॻ ई उॾामी अची दरबार में वेठो। शहज़ादी बि हाणे जो ॻाल्हि ॿुधई, चावठ टपण महिल पहिरियों साॼो पेर खईं, पोइ खाॿो। बादशाह ऐं वज़ीर हिन जा पेर जाचनि पिया। शहज़ादीअ जी पंहिंजे जाइ ते वेही रही। कुझु वक़्तु कचहरी करे शहज़ादी जॾहिं वञण लॻी तॾहिं बि पहिरियों साॼो पेर खईं, पोइ खाॿो। दरवाज़ो टपी वई। उते बादशाह वज़ीर खे चयो त हाणे त इतवार कंदे अञा बि चवंदे औरत आहे। वज़ीर चयो साईं छा बि हुजे पर अथई औरत। बादशाह चयोसि भला जे अञा बि नथो मञी त भला ॿियो इम्तिहान वठी। वज़ीर चयोसि हाणे हीअं था कयूं, सुभाणे हिन जी था कयूं दावत त पाण सां गॾिजी मानी खाए। औरत खे हमेशह मिठो खाधो वणंदो आहे, जे हिन बि मिठो खाधो पक थींदी त हीअ मर्द न पर औरत आहे। बादशाह चए ठीकु आहे। बादशाह हिनखे दावत ॾियारे मोकिली। मिठू वरी अची सॼी हिन सां ॻाल्हि कई, ताक़ीद कई त सुभाणे दावत में मिठे खाधे खे असुल वेझो ई न वञा। ॿिए ॾींहं ते शहज़ादी वरी बि तयारु थी, मर्दाना कपिड़ा पाए अची दावत ते पहुती। मिठू बि हिन सां गॾु अची पासो वठी वेही रहियो। मानी खाइण वक़्तु वज़ीर छा कयो जो मिठो ताम खणी हिन जे अॻियां रखे। हाणे शहज़ादी खे त ख़बर हुई त शहज़ादी वज़ीर खे मुंहं में निहारे चयो त मिठो ताम त ज़ालूं खाईंदियूं आहिनि, ॿी का चहिरा न आहे जा। उते वज़ीर जो मुंहुं लही वियो। गोश्त जो भरियल हिकिड़ो ढाकू हाणे शहज़ादी जे अॻियां रखे। ख़ैर शहज़ादी त मानी खाई हिन खां मोकिलाए हली वई। पोयां बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर भला हाणे त पक चई आहे न। वज़ीर वरी बि मञण खां इनकार। बादशाह चयोसि भला तोखे कीअं पक थिए त हीउ मर्द आहे। वज़ीर चयोसि हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, इन में ज़रूरी राज़ ज़ाहिर थींदो। इहा ॻाल्हि हीअं था कयूं त सुभाणे था कयूं विंझण जी तयारी, पोइ तलाव ते विंझण वक़्तु सभु ज़ाहिर थी पवंदो। मर्द आहे औरत आहे सभु ज़ाहिर थी पवंदो। अब हलूं था, मर्द त लॼ कोन कंदा न, हलो था हल तलाव ते विंझ। बादशाह खे बि ॻाल्हि पसंदि आई। सो शहज़ादीअ ॾांहुं विंझण जी दावत ॾियारे मोकिली। मिठूअ बि इहा ॻाल्हि ॿुधे पियो, सिधो आयो राणी वटि, अची हिन सां ॻाल्हि कई। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादी परेशान थी वई त भला हाणे छा कयां। हीअ त अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें को ईअं सम्झ टारो ई कोन्हे। मिठू ॾिठो त शहज़ादी परेशान आहे। हिन खे चई त शहज़ादी तूं फ़िकिर न कर, सभु ठीकु थी वेंदो। हाणे तूं रुॻो इहो कजां, सुभाणे विंझण महिल हिकिड़ी कपह जी दुखियल वटि मुंहिंजे चुंभ में तूं विझी वञजां, पोइ ॾिस त छा थो थिए।
उहा दुखियल वटि खणी वञी थो बारूद खानो जेको बादशाह जो आहे न उन में फिटी कंदुसि। पोइ वेही ॾिस ख़ुदा जा रंग ऐं बादशाह वज़ीर खां तुंहिंजो विंझण विसरी वेंदो, शहर जे बचा लाइ भॼंदा। पोइ जेसीं वापसि अचनि तेसीं तूं वेंझी वठिजांइ। शहज़ादी इहा सलाह ॿुधी ॾाढी ख़ुशि थी। ॿिए ॾींहं ते इहा वज़ीर सां गॾिजी तलाउ ते वेंझण लाइ रवानी थी। वञण खां अॻु मिठूअ जे चुंभ में दुखियल वटि विझी वई। बादशाह वज़ीर ऐं शहज़ादी अञा तलाउ ते पहुता ई मस त ओचितो बारूद फाटण जा ठकाव थियण लॻा। बादशाह वज़ीर वठी था ओॾे भॼनी, तेसीं शहज़ादी वेंझी वरितो। जॾहिं बादशाह ऐं वज़ीर बाहि विसाए वापसि आया, ॾिठऊं त शहज़ादी अॻ ई वेंझो वार पई सुकाए। तॾहिं दिलि में सॼो सड़ी आहे, पर ॻाल्हि त वई हली। दिलि जो सूर दिलि में खणी ॿई ॼणा अकेला वेठा, सभु को पंहिंजे घर ॾे रवानो थियो। ॿिए ॾींहं ते शहज़ादी वरी दरबार में आई। थोरी कचहरी करे मिठू खे छॾे पाण वई हली। शहज़ादी जे वञण खां पोइ वज़ीर वरी बादशाह खे चयो त कालो को साईं थकु घुसाए वई, पर हाणे हिकिड़ी सलाह त सुभाणे था कयूं शहर जो गश्त। बाज़ार में औरतुनि जा बि दुकान आहिनि, मर्दनि जा बि दुकान आहिनि। जेकॾहिं हिन औरतुनि सां वञी वापारु कयो या उन्हनि जे तरफ़ ख़ासि ख़्यालु कयो त सम्झंदासीं त पक औरत आहे। बादशाह बि हा कई। शहज़ादीअ ॾे विञापो मोकिलियनि। मिठू अॻई वेठो हो, सिधो अची शहज़ादीअ सां ॻाल्हि कई। शहज़ादी सॼी ॻाल्हि दिमाग़ में रखी ॿिए ॾींहुं बेधड़क हिननि सां निकिती गश्त थी बाज़ार में। घुमंदे घुमंदे खेसि बाज़ार में हिकिड़ो घेटो ॾिसण में आयो। शहज़ादी उते बीही उनखे हथड़ा घुमाइण लॻी। वज़ीर बादशाह खे इशारो कयो। बादशाह चए शहज़ादा अॻ में शायदि तो घटा न ॾिठा आहिनि। शहज़ादीअ चयोसि बादशाह सलामत ॿी त का ॻाल्हि कान्हे, पर बाबे वटि हिकिड़ो धण हूंदो हो, उन में साॻियो हिन जहिड़ो हिकिड़ो घटो हूंदो हो, उन करे मुंहिंजी दिलि थोरी सट खाधी ऐं मां हिनखे हथु लाइ ॾिठो। पर बादशाह सलामत हिन शहर में रुॻो मायुनि जा दुकान आहिनि जा, मर्दनि जो दुकान कोन्हे जा। उन सुवाल ते शहज़ादी ही धको बि पचाए वई। वज़ीर सड़ी वियो, बादशाह बि शर्मसार थियो। ख़ैर वरी आया मर्दानी बाज़ार में, उतां शहज़ादी कुझु शयूं ख़रीद कयूं, वरी थिया वापसि। ॿिए ॾींहुं दस्तूर मूजिबि वरी शहज़ादी मिठू सां गॾु कचहरी में आई। थोरी देरि वेहण खां पोइ वरी हली वई। शहज़ादी जे वञण खां पोइ वज़ीर ऐं बादशाह वरी बि शहज़ादी जे औरत हुजण बाबति ॻाल्हियूं करण लॻा। मिठू सॼो ॻाल्हियूं ॿुधे पियो। वज़ीर चयो बादशाह सलामत हाणे ॻाल्हि बाक़ी वञी हिकिड़ी अटकल रही आहे। मूं वटि पंहिंजी धीउ वेठी आहे, मां पंहिंजे धीउ जी बि शादी थो करायां हिन सां। पोइ पाण ई अछा कारा पधरा थींदा। तुंहिंजी धीअ तोसां ॻाल्हि न कई आहे, मुंहिंजी धीउ मूंसां ॻाल्हि कंदी। बादशाह चए त ठीकु आहे, तुंहिंजो ज़िद आहे त भला सही आहे। वज़ीर खे चई त ठीकु आहे, तूं भले हिन सां माइटी कर। मिठू सॼी ॻाल्हि अची शहज़ादी खे ॿुधाई। मिठू चएसि हाणे इहा त अहिड़ी ॻाल्हि आहे जो मुंहिंजो अकुल बि कमु नथो करे। शहज़ादी ॻाल्हि ॿुधी फ़िलहाल त ढकरजी वई। हाणे छा थींदो? सोचींदे सोचींदे ख़्यालु आयुसि त भला लाल मलूक जो अची हिन शहर में गुम थियो आहे, सो हुन सां बि को ज़रूरु ड्रो थियो हूंदो। उहो ख़्यालु कंदे कंदे हिनखे यकदमि कल्ह जेको बाज़ार में हिन घटो ॾिठो हो, अलाए छो घटो हिनखे ज़हन में अची। हिन यकदमि नौकर खे मोकिलियो त फिलाणी हद मां हिकिड़ो घटो दुकान ते ॾिसी आई हुअसि, उहो घटो वठी अचे। दुकान वारे वटि उते अची नौकर पहुता त घटो बादशाह जे न्याणे खे खपे। धूती पहिरियों त इनकार कयो, पर बादशाह जे माण्हुनि चयसि बाबा जी रज़ा ख़ुशीअ सां ॾींदी त ठीकु, न त ज़ोरी खणी ईंदासीं, दुकान बि बंदि कराईंदासीं। नेठि हुन ज़ोर ॾिसी कुझु ई न सघी, उहो घटो पैसनि ते हिननि खे ॾिनई। घटो काहे अची ऐं शहज़ादी जे हवाले कयो। ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ वज़ीर पंहिंजे धीउ जो संग शहज़ादी खे ॾियणो कयो। त बाबा मां पंहिंजी धीउ जी शादी तोसां थो करायां। हिन बि लाचार क़बूल कयो। आख़िर थोरे ई वक़्त में शादी थी। हाणे शादीअ जूं रस्मूं बि थियूं। शहज़ादी गणती में पइजी वई त जे हाणे थो राज़ आउट थिए त अलाए छा थींदो। इन ई ख़्यालनि में परेशान हुजे। हाणे घटो हिन वटि आयो हो। हीअ सोचींदे सोचींदे उथी घुमंदे घुमंदे आई घटे वटि। ईअं प्यार मां ईअं घटे खे हथड़ा पई फेरे। हथ फेराईंदे फेराईंदे शहज़ादीअ जो हथु वञी ईअं घटे जे गिचीअ में जेको धाॻो पियल हो उन धाॻे ते लॻो। अड़े हिनखे धाॻो छो आहे? हिन धाॻे खे हिन सट ॾिनी। धाॻो जो टुटो त धाॻे टुटण सां यकदमि घटे मां फिरी लाल मलूक थी पियो। लाल मलूक खे ईअं ओचितो साम्हूं ॾिसी शहज़ादी त वाइड़ी थी वई, पर जॾहिं होश जाइ ते आयासीं ॾाढी ख़ुशि थी। यकदमि भाकुर पाए पाण में मिलिया। शहज़ादीअ सॼी हक़ीक़त हिनखे ॿुधाई त तुंहिंजे वञण खां पोइ मां कीअं वक़्तु गुज़ारियो। हिन बि ॿुधायसि त मूंसां छा चकर थियो। हिन चयसि त हाणे हिन महिल बि वज़ीर खे मूं में शक आहे। वज़ीर पंहिंजी धीउ मूंखे ॾिनी आहे।
मां अॼु राति उन सां शादी कई आहे। हिन पंहिंजे शादीअ जा जेके घोट वारा कपिड़ा हुआ उहे लाल मलूक खे पाराए। लाल मलूक खे पाराए पोइ पंहिंजी जेका नई कुंवार जेका वज़ीर वारी धीअ हुई उन सां ॻाल्हि कई। चईं हाणे राज़ आउट कंदीअ त बि तुंहिंजी खुआरी अथई, न त ॾिस मुंहिंजो मुड़ुसु मूंखां वधीक सुहिणो आहे। मुंहिंजी मजबूरी ही जो मां मर्द पई छॾायां। असुल मूंसां हे धोखो थियो, मुंहिंजे मुड़ुस सां हे धोखो थियो। जेकॾहिं राज़ ख़ुशी सां करी त हे बि शहज़ादो आहे, मूंखां वधीक सुहिणो आहे ऐं मां पाण हिन जी ज़ाल आहियां। हुनखे ॻाल्हि सम्झ में अची वई। हुन बि चयो त मां इहो राज़ ई रहण ॾींदसि। ठीकु आहे, मुंहिंजो मुड़ुसु आहे। हाणे शहज़ादो थी वियो हिननि जो मुड़ुसु। राति जो जॾहिं घोट कुंवार सुता, वज़ीर हिकिड़ी धूती मोकिली जेका लिकीअ जी दरी खां बीह रही त ॾिसां त ज़ाल मुड़ुस सुता पिया आहिनि। पक करे वञी हुन वज़ीर सां ॻाल्हि कई त हा साईं, ज़ाल मुड़ुस सुता पिया आहिनि, घोट कुंवार सुता पिया आहिनि। सुबुह जो बादशाह वज़ीर खे घुरायो। वज़ीर चयसि त साईं बराबरि मां पुछा कई आहे। बादशाह सलामत बराबरि मां भुलियल हुयुसि, हू वाक़ई मर्द आहे, मुंहिंजी आहे भुल। इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह बि ख़ुशि थियो। बादशाह खे जेका थोरी घणी मूंझ हुई त भणा मुंहिंजो न्याणो माई आहे, माण्हू था चवनि, बादशाह जो दिलि तां बोझ लही। हाणे लाल मलूक बि खुलियो खुलायो पंहिंजी टिनी राणियुनि सां खिली ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारण लॻो। बादशाह जी धीअ हेतिरा ॾींहं जेका उदास पई हलंदी चलंदी हुई, उन जे मुंहं में बि ख़ुशी बहकण लॻी। हिकिड़े ॾींहुं लाल मलूक शिकार ते वियो। लाल मलूक वियो शिकार ते। ओचितो महल में हिकिड़ी पोड़ी हुजे, उहा हिन जे महल में आई। उहा पोड़ी केरु हुई? लाल मलूक जी असली माउ हुई। पाण खे इंसानी सूरत में आणे पे लाल मलूक खे ॻोल्हियईं। मुल्क ॻोल्हींदे ॻोल्हींदे लाल मलूक जूं पुछाऊं कंदे कंदे अची इन महल में पहुती। आई महल में औरताणे वेस में हुजे। लाल मलूक जी वॾी ज़ाल सां अची मिली। ॻाल्हियुनि कंदे कंदे हिन लाल मलूक जी वॾी ज़ाल खे चयो त मां तोखे ख़बर आहे त लाल मलूक ज़ात जो केरु आहे? राणी चयसि त मूंखे ख़बर न आहे, मां कॾहिं इहा पुछा ई न कई। त मां चए तूं इन खां इहा त पुछा कर त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। पोड़ी हिन सां कचहरी करे मां वरी सुभाणे ईंदसि। पोड़ी वई हली। शाम जो जॾहिं लाल मलूक शिकार तां मोटियो त ज़ाल ॻाल्हियुनि कंदे कंदे हिन खां पुछियो त ॾे ख़बर तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। लाल मलूक चयसि मुंहिंजी ज़ात खे तूं छा कंदीअ? हिन खे बि औरताणो अकुल औरताणो अचीसि ज़िद, न मूंखे ॿुधाए त तुंहिंजी ज़ात, हर माण्हू जी ज़ात हूंदी आहे, ॿुधाए तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। हुनजो नटायो त हिन खे माईअ खे अञा ज़िद अची वियो। सफ़ा ज़िद ते बीह रही त न मूंखे ॿुधाए त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। लाल मलूक चयसि हाणे तूं नथी मुड़े त ठीकु आहे, मां तोखे सुभाणे ॿुधाईंदुसि त मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। ॿियो ॾींहुं थियो, वरी हिन खे इहा ई साॻी ॻाल्हि, मूंखे ॿुधाए त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। लाल मलूक चयसि हाणे नथी मुड़ी त अचु त मां तोखे पंहिंजी ज़ात ॿुधायां। लाल मलूक हिन खे पाण सां गॾु निकिता महल मां। ॿाहिरि आया, हिकिड़ो तलाउ हुजे, हिन तलाउ ते आया। चई मां तोखां ज़ात पुछां, तूं मूंखे हेॾे ॿाहिरि वठी आयो आहे, ॿुधाए न तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। चई मां तोखे इन लाइ त वठी आयो आहियां त तोखे ॿुधायां त मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। हाणे तरस, मां तो पाणीअ में लहां थो, पोइ मां तोखे ॿुधायां थो त मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। लाल मलूक पाणीअ में लथो। ज़ाल ॾिसेसि पई। राणी खे चई त राणी अञा बि वक़्तु अथई, पंहिंजी ज़िद तां लह, मूंखां ज़ात न पुछ, न त पछताइणो पवंदी। हीअ चयसि त इन में कहिड़ी ॻाल्हि आहे, तूं बजाए ज़िद थो करी, मूंखे ॿुधाए न तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। लाल मलूक चयसि ठीकु आहे, जे ज़िद तां नथी लहीं त हाणे मां टुॿी हणी निकिरंदुसि, पोइ जेको ॾिसी इहा अथई मुंहिंजी ज़ात। ईअं चई लाल मलूक जो टुॿी हणी ॿाहिरि निकितो त माण्हूअ मां फिरी नांग जी सूरत में अची वियो ऐं यकदमि ॿी टुॿी हणी गुम थी वियो। राणी हिन जे आसरे में इजो थो निकिरे, पर हे जीअं वियो त वरी निकितो ई न। शहज़ादी चङो टाइम वेठी हुजे, हाणे पक थियसि, सम्झी वई त मांखां ग़लती थी वई, लाल मलूक कावड़जी वियो, मां वॾी ग़लती कई। मायूस थी मोटी महल में आई। अची ॿियनि शहज़ादियुनि सां ॻाल्हि कई, ॿियूं जेके ज़ालूं हुअसि उन्हनि सां ॻाल्हि कई त मूंखां बेअकुलाई थी वई आहे, मां हे कमु कयो। लाल मलूक त वियो हलियो। हाणे छा थिए? हुननि खे चई त हाणे ग़लती बि मूंखां थी आहे, रब ते भरोसो रखो, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि अथव त हे राज़ कंहिं सां बि ज़ाहिर न कजो। त को लाल मलूक कावड़जी वियो।
जेसि ताईं लाल मलुक खे ॻोल्हियो। केर बि पुछेव त ईअं चइजो त लाल मलुक शिकार ते वियो आहे। बादशाह शिकारनि ते वेंदा आहिनि महीननि जा महीना, जेको पुछे चइजो शिकार ते वियो। लाल मलुक जी ॻोल्हा लाइ ॾाढा हेॾे होॾे माण्हू, पर हिननि खे को पतो न पियो। हिकिड़े ॾींहुं वॾी शहज़ादी जंहिं इहो कमु कयो पई पुछाऊं करे पई, ख़बर पियसि त फिलाणे हंधि हिकिड़ो बण जो वण आहे, उते जुमे जी राति हिकिड़ो अज़गैबी राग थींदो आहे, उते वञ मतां तुंहिंजो उतां मतिलबु पूरो थिए। इहा ॻाल्हि ॿुधी जुमे जी राति उहा वॾी शहज़ादी वञी उन बण जे वण वटि पहुती, वञी वेही रही। बण जे वॾो बण जो वण हुजे उते वञी वेही रही। वेठी हुजे, वेही थकिजी पई। चङो टाइम गुज़रियो, ईअं ॼण मायूस थी त हिते त कुझु ई कोन्हे। अञा उथण लॻी त साम्हूं ॾिसे हिकिड़ो नांग पियो थो अचे। नांग जो ॾिठई न पहिरियों त औरत ज़ात हीअ ड्रिनी थोरो पोइ ते हटी, पर ॾिठई त उहो नांग जेको हुयो उहो नांग उते ईअं लेटण लॻो। लेटी पेटी हीअ ॾिसे पई त नांग लेटे कीअं थो। लेटी पेटी नांग उते इंसानी सूरत में अची वियो ऐं लाल मलुक थी हिन जे साम्हूं बीह रहियो। हिन जो लाल मलुक ॾिठो, ॾाढी ख़ुशि थी। ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो, ॾाढा ख़ुशि थिया, मिलिया हिक ॿिए सां। लाल मलुक चयसि त शहज़ादी तो कयो पाण ज़िद, तुंहिंजे ज़िद जे करे असां में जुदाई अची वई आहे, ऐं जुदाई बि अहिड़ी अची वई आहे जो अफ़सोस आहे त हाणे मां तोसां तेसि ताईं न मिली सघंदुसि जेसीं मूंखे पंहिंजो मुर्शिद मोकल न ॾी। न करी हा त मां तोखां जुदा न थियां, पर हाणे पंहिंजे बेअकुलाईअ में कयो थी, सो हाणे मां तेसि ताईं तोसां न मिली सघंदुसि जेसि ताईं मूंखे पंहिंजो मुर्शिद जेको आहे न उहो मोकल न ॾी। राणी जो मुंहुं लही इहो जो हुन ॿुधाए, चई भला पोइ तुंहिंजो मुर्शिद जेको आहे उहो तोखे कीअं मोकल ॾींदो। लाल मलुक चयसि त हर महीने जी 14 तारीख़ हिन वण जे हेठि असांजे मुर्शिद जी वॾी मजलिस थींदी आहे, जंहिंमें जिन जी ज़ात जी गॾु थींदी आहे। उन राति तूं छा कजां जो ही मैदान साफ़ कराइजां, हिते मिठे खीर जा मट भराइजां, मिठे खीर जा। पोइ तूं पासो वठी वेही रहिजां। जॾहिं राग शुरू थिए, राग में मस्ती थिए, ॾिसीं त जेके तबलनि वारा आहिनि, जेके तबला वॼाइनि था, वॼाए ईअं मदहोश थी वञनि, तूं छा कजां पासो वठी उन जी जाइ ते वेही तबलो वॼाइणु शुरू कजां। पोइ जे मुर्शिद राज़ी थियो त तोखां पुछंदो त घुर जेको घुरणो हुजे, पोइ तूं कजां मुंहिंजी घुर, हू मुंहिंजी बांह तुंहिंजे हवाले कंदो ऐं मां पोइ तोसां हलंदुसि। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादी ख़ुशि थी। लाल मलुक उते जो उते हिन जे साम्हूं वरी साॻियो नांग थी हिन खां मोकिलाए वियो हलियो। हीअ बि महल ॾे रवानी थी, लाल मलुक बि वियो। शहज़ादी पे ॾींहं ॻणिया, आख़िर 14 तारीख़ जो इंतज़ारु करणु लॻी। उन सां गॾु हिन तबले वॼाइण जी, छो जो हुन चयसि तबलो वॼाइजां, सिख्या वठणु लॻी। आख़िर 14 तारीख़ बि अची वई। हीअ तयारु थी अची हुन बण वटि पहुती। पहिरियां त हिन सॼो मैदान साफ़ करायो, उते मिठे खीर जा हिन वॾा वॾा मट भराए रखिया। इहो सॼो जीअं हुन सम्झायोसि उहो करे पासो वठी जिननि जे इंतज़ार में वेही रही। नेठि थोरी देरि खां पोइ आस्ते आस्ते जिन बि अचणु शुरू थिया। पछाड़ी में संदन जेको जिननि जो मुर्शिद हुयो ॾिठई त उन जी सुवारी पाई। जीअं उहो आयो त सभई जिन उथी बीह रहिया। उहो जीअं आयो त हुन अचण शर्त हीअं चोतरफ़ नज़र फिराई, चइनी पासे हीअं ॾिठई मैदान साफ़, खीर जा मट भरियल। ॾिठई ॾाढो ख़ुशि थियो। चई त जंहिं बि हीअ ख़िदमत कई आहे उनखे महफ़िल में शरीक थियण जी इजाज़त मां ॾियां थो, ऐं महफ़िल ख़तमु थियण खां पोइ मां उनखे इनाम बि ॾींदुसि। ईअं चई पाण कुर्सीअ ते वेठो। राग जी महफ़िल शुरू थी। महफ़िल हलंदे हलंदे राणी जॾहिं ॾिठो त हाणे तबले वारा जेके हिन सफ़ा मदहोश थी विया आहिनि, त हिन पासो वठी हुनखे धिको ॾेई पाण वेही तबलो वॼाइण लॻी। तबलो अहिड़ो त सुरीलो वॼाई जो जिननि जो मुर्शिद सभु ॾाढो ख़ुशि थियो। हिन खे चई त वाह 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 वाह, हेतिरनि ॾींहंनि में अॼु तो ख़ुशि कयो आहे, घुर जेको घुरणो हुजे। जिननि जे मुर्शिद जो इहो आवाज़ ॿुधी शहज़ादी हथ ॿधी अर्ज़ु कयसि त क़िबला, पहिरीं मूंसां वाइदो कयो, वचन जो। हुन चयसि त मुंहिंजो तोखे वचन आहे, जेको चयो तव्हां तोखे ॾींदुसि। चई साईं मूंखे लाल मलुक खपे। जिननि जे मुर्शिद चयसि त छा तूं लाल मलुक जी ज़ाल त नाहीं? हिन चयसि त हा साईं मां हुन जी ज़ाल।
जिन्हनि जे मुर्शिद चयसि त खीर, हे खीर जा मट ऐं सफ़ाई इहो बि तो कयो आहे? राणी चयसि त हा साईं, इहो बि मां कयो। जिन्हनि जे मुर्शिद चयसि त ठीकु आहे, मां तोमां राज़ी आहियां, मां तोसां वाइदो बि कयो। लाल मलूक उरते आहे, लाल मलूक जी बांह हिन जे बांह में ॾिनई, चई मां हमेशह जे लाइ हिन जी बांह तोखे ॾिनी। लाल मलूक खे चई अबा हाणे वञ, तोखे इजाज़त आहे, हाणे तूं भले वञ। मुर्शिद जो हिनखे इजाज़त ॾिनी। लाल मलूक यकदमि इंसानी सूरत में अची वियो, राणी सां गॾिजी ख़ुशि ख़ुशि ॿई पंहिंजे महल ॾे रवाना थिया। उते आयो, अची सभिनी पंहिंजे राणियुनि सां मिलियो, सभु हिक ॿिए सां मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ हिकिड़े ॾींहुं नेठि लाल मलूक पंहिंजी टिनी राणियुनि खे चयो त मूंखे पंहिंजो मुल्क छॾे तमामु घणो अरसो थियो आहे। मूंखे मुंहिंजे माउ जी बि ख़बर न आहे त अलाए वीचारी कहिड़े हाल में हूंदी। उनजे करे हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त पंहिंजे मुल्क हलिजे। टिनी राणियुनि चयसि त असां तोसां गॾु आहियूं, जिॾे तूं असां तुंहिंजे पोयां। राणियुनि जी राय ॾिसी लाल मलूक पंहिंजा सावरा बादशाह ऐं वज़ीर जेके हुया उन्हनि खां मोकिलाईं त मूंखे मोकल ॾियो त मां पंहिंजे मुल्क वञा। उन्हनि खां मोकिलाए पंहिंजे ॻोठ ॾांहुं रवानो थियो। थोरे घणे ॾींहं अची पंहिंजे ॻोठ ॿाहिरां पहुतो, पंहिंजो मुल्क जेको हुयुसि उते अची पहुतो। शहर जे ॿाहिरां हिन तंबू हणाया, पंहिंजा माण्हू मोकिलियईं शहर में त भाउ वञो शहर जी ख़बरचार वठी अचो। ख़बर पियसि त साॻियो वज़ीर, गद्दार जेको वज़ीर हुयो, साॻियो वज़ीर अञा हुकूमत करे थो पियो, पर रयत ॾाढी तंग अथसि। हिन अंदरूनी तौर उन्हनि माण्हुनि खे शहर ॾे रवानो करे त भाउ तव्हां वञो शहर जे माण्हुनि खे वञी चओ त लाल मलूक अची वियो आहे, मूंसां अची मिलनि। शहर जे माण्हुनि खे जॾहिं लाल मलूक जे अचण जी ख़बर पई, सभु माण्हू अची शहर जे ॿाहिरां लाल मलूक सां मिलिया। हिन खे चवनि त भाउ असां ॾाढो हिन मां तंग थिया आहियूं, ज़ालिम मां ॾाढो तंग थिया आहियूं। हाणे तूं आयो, असांखे त को आसरो कोन हो जो का बग़ावत कयूं, हाणे तूं आयो आहे, हाणे असां तोसां गॾु आहियूं, कीअं बि करे तूं हुकूमत हथु कर, असां सभु तोसां गॾु आहियूं, सॼो राज तोसां गॾु आहे। लाल मलूक जॾहिं ॾिठो त सभु शहर जा माण्हू मूंसां गॾु, सभिनी जो साथ आहे, त हिन वज़ीर ॾे चवाए मोकिलियो त हिन हुकूमत जो मां ई हक़दार आहियां, तंहिं करे सिधी तरह हुकूमत मुंहिंजे हवाले कर या त जंग लाइ तयारु थी। लाल मलूक जो जॾहिं न्यापो मिलियो वज़ीर खे, त वज़ीर अॻई वेठो ई ठॻीअ सां, ज़ुल्म सां वेठो, ऐं वरी इहो बि ॾिठईं त हाणे सॼी रयत जेका आहे उहा रयत मुंहिंजे ख़िलाफ़ थी वई आहे, उहे वञी लाल मलूक सां गॾिया आहिनि। दिलि में सोचईं त चङा ई इन में आहे त हुकूमत खणी लाल मलूक जे हवाले कयां, मन रहम पएसि जान जी अमान ॾे। उहो ख़्यालु करे वज़ीर लाल मलूक वटि आयो, ॻिचीअ में कपिड़ो पाए अची हिन जे पेरनि ते किरियो त मूंखे माफ़ी ॾे, मूंखां वॾी ग़लती थी वई आहे, मूंखे माफ़ी, हीअ हुकूमत तुंहिंजी, मूंखे माफ़ी ॾे। लाल मलूक हुकूमत हथु कई, तख़्त संभाले, वज़ीर जो हिन खां माफ़ी घुरी, वज़ीर ते रहम करे वज़ीर खे ऐं वज़ीर जे पुट खे चई हाणे तव्हांखे मां मारियां कोन थो, बाक़ी शहर छॾे वञो। ॿिन्ही खे शहर छॾण जो हुकुम ॾिनई। सिधो आयो पंहिंजे माउ वटि, जेका माउ वीचारी हिन जे विछोड़े में रोई रोई बादशाही बि खसिजी वई हुयसि, ईअं सम्झो नौकराणियुनि वांगुरु पई हूंदी हुई, रोई रोई वीचारी नूर विञाए वेठी। उन जो पुट जो आवाज़ ॿुधो त ख़ुशीअ में हिन जे अखियुनि मां लुड़क वही हलिया ऐं रब जी कुदरत हिन जे अखियुनि जा पर्दा लही आया, हिन जो नूर वापसि अची वियो। उथी पंहिंजे पुट खे भाकुर पातईं, ॾाढी ख़ुशि थी। पोइ लाल मलूक पंहिंजूं 3 राणियूं जेके गॾु आंदियूं हुई, उहे 3 राणियूं उन्हनि खे ॿुधाईं त हीअ मुंहिंजी माउ आहे, पंहिंजे माउ सां मिलाईं। उहे बि हिन जी माउ सां मिलियूं। पोइ हीअ सभु वरी पंहिंजी विञायल हुकूमत हथु करे या उमिरि ख़ुशीअ सां बादशाही हलाइण लॻा।